हिंगोरजा भरिसां खूह मां धनार जो लाश हथायो आहे। ॻोठ क़ाइम सहतो में बकरियूं चारींदड़ नौजवान धनार अज़हर सहते जो खूह मां लाश हथायो। इतला ते इलाइक़े वासियुनि ऐं पुलिस पहुची नौजवान जो लाश खूह मां कढी इस्पताल मुंतक़िल कयो, जिते ज़रूरी कार्रवाई खां पोइ मढ़ वारसनि हवाले कयो वियो आहे। इन हवाले सां पुलिस ऐं इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त नौजवान बकरियुनि खे टारी ॾियण लाइ वण ते चढ़ियो, जितां मुबैना पेर तिरकी पवण सबबि खूह में किरी फ़ौत थियो आहे। पुलिस मूजिबि वधीक मामले जी जांच कई पई वञे, जॾहिं त आख़िरी इतलाउनि ताईं वाक़े जो केस दाख़िल नाहे थी सघियो। इंतहाई ॾुखोईंदड़ ख़बर आहे हिंगोरजा खां, जिते ॻोठ क़ाइम सहतो में नौजवान धनार जो खूह मां लाश हथायो। इतला ते इलाइक़े वासियुनि पहुची पुलिस जे निगरानी में नौजवान अज़हर सहते जो लाश खूह मां कढी इस्पताल मुंतक़िल कयो, जिते ज़रूरी कार्रवाई खां पोइ मढ़ वारसनि हवाले कयो वियो आहे। इन हवाले सां इलाइक़े वासियुनि ऐं पुलिस जो चवणु आहे त नौजवान बकरियुनि खे टारी ॾियण लाइ वण ते चढ़ियो, जितां मुबैना पेर तिरकी पवण सबबि हेठि खूह में किरी फ़ौत थी वियो आहे, जॾहिं त पुलिस पारां वधीक मामले जी जांच कई पई वञे। होॾां नौजवान धनार जो लाश घर पहुचण ते संदसि वारसनि में कोहराम मची वियो। HS TV न्यूज़ हिंगोरजा।